मटियारी लग ॻोठ अजन शाह स्टॉप खां ॻोठ सुल्तान सैतो ताईं 3 यूनियन काउंसिलनि खे पाण में ॻंढींदड़ मेन रोड गुज़िरियल 35 सालनि खां वठी अॼु ताईं मरम्मत न थी सघियो। रोड हंधा हंधा टुटी तबाह थी वियो। कंहिं बि चूंडियल नुमाइंदे या वरी ज़िले इंतज़ामिया रोड जी सार संभाल न लधी। रोड नाकारा हुअण सबबि 3 यूनियन काउंसिलनि जा केतिराई ॻोठ वणज वापार खां महरूम थी विया। ट्रांसपोर्ट मुकमल तौर ते बंदि थी वई। इलाइक़े वासी एमरजेंसी जी सूरत में मरीज़नि खे अस्पताल पहुचाइण लाइ बि शदीद परेशान। नौजवाननि जी समाजी तंज़ीम एक्शन कमेटी ज़िले मटियारी तरफ़ां सदर मुमलिकत आसिफ ज़रदारी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ, वज़ीर आला सिंध, गवर्नर सिंध, चीफ सेक्रेटरी सिंध ऐं डिप्टी कमिश्नर मटियारी खां रोड जी सूरत हाल जो नोटिस वठी रोड जो विज़िट करण जो मुतालबो। हुन रोड जी ऑडिट कराए करप्शन कंदड़ अमलदारनि ख़िलाफ़ सख़्त खां सख़्त कानूनी कार्रवाई कई वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची